माखियुनि जा केतिरा क़िस्म थियनि था, असली नकली माखी जी सुञाणप कीअं कजे, हीअ वीडियो ॾिसो। माखियूं जेके आहिनि बुनियादी तौर ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं थियनि थियूं। थरपारकर में बुनियादी तौर ते मुख़्तलिफ़ वण आहिनि, जीअं असां वटि रोहिड़े जो गुल थिए थो, हाणे उनजी गुल बाटी वरी आहे त उन ते जेको रंगीन गुल आहिनि उनमें माखियूं रस चूसे जेको माखी ठहे थी, उहा उनजो ज़ाइक़ो जेको आहे मिठास वारो हूंदो आहे। उनखां अलावा ॿावरी जो वणु जेको थरपारकर में थिए थो, ॿिए हंधि किथे बि कोन थो थिए, सिर्फ़ु सहराई जेको वणु आहे उहो, उनमें जेके फुलियूं थियनि थियूं उनजो ज़ाइक़ो जेको आहे मिठो हुजे थो। उनखां अलावा कुंभट जो जेको ॿूर थिए थो, उन ते बि माखी वॾे मिक़दार में जेको आहे से अचे थी, त उहा बि माखी जेका पैदा थिए थी उनजो बि ज़ाइक़ो मिठो हुजे थो। पर कुझु जेके वण अहिड़ा आहिनि जेके नायाब थी विया आहिनि, किथे किथे थरपारकर जे किन इलाइक़नि में थियनि था, जीअं वण जो वट वारो जेको ज़ोन आहे या नंगर पारकर जो आहे, त उते थूअर जो हिकिड़ो जेको वणु थिए थो, उन थूअर जे जेका गुल बाटी ॻाढ़े कलर जी थिए थी, उन ते जेका माखी थिए थी उनजो ज़ाइक़ो जेको आहे थोरो कड़वो हुजे थो। ऐं उनखां अलावा अक थिए थो, त अक जी फुली जेका थिए थी साए कलर ऐं अछे कलर जी, उनजो ज़ाइक़ो जेको आहे उहो बि थोरो कड़वो थिए थो। त इहे ॿ टे क़िस्म जा अहिड़ा वण आहिनि जंहिंजो माखी जो ज़ाइक़ो थोरो कड़वो थिए थो, ऐं उनखां सवाइ ॿिया जेको आहे ख़ासि तौर ते उनजो जेको ज़ाइक़ो हुजे थो मिठो हुजे थो। ऐं कुझु दोस्त चवंदा आहिनि त हीअ इम्प्योरिटी आहे। इम्प्योरिटी जे हवाले सां ऐं प्योरिटी जे हवाले सां इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं माखी में अॼुकल्ह माण्हू जेके आहिनि कारोबार कनि था, दुकान लॻाइनि था, उन ते हू छा कंदा आहिनि त हू रखी चवंदा आहिनि उनजी प्योरिटी असां नथा ॾेई छॾियूं, पर असां जॾहिं पाण कलेक्टिंग यूनिट हूंदासीं त उहा उनजी गारंटेड हूंदी। ऐं माखी जॾहिं कुझु दोस्त चवनि था त यार हीअ त माखी जेका आहे उहा लहंदी ई न आहे, आस्ते आस्ते लहंदी आहे, निज ऐं जेको आहे से इम्प्योर में छा कहिड़ो फ़र्क़ु आहे। उन सां इहा आहे त माखी जॾहिं हिकिड़ो त मौसम जे हिसाब सां उन में थोरी तब्दीली अचे थी। उनखां अलावा मुख़्तलिफ़ गुल ॿूटनि जी जेके माखियूं आहिनि उनजो रस ऐं उनजे मिठास में जेको आहे फ़र्क़ु थी सघे थो। त इहे आहिनि, असां चाहियूं था त हीअ शयूं जेके आहिनि माण्हू इस्तेमालु करणु छॾे विया आहिनि, हीअ पंहिंजे ग़िज़ाइत में शामिलु कनि। जीअं हिन खां तक़रीबन 15 खां 20 साल माण्हू अॻु में पंहिंजे नाश्ते में जेको आहे डेली डाइट तौर ते जेको आहे माखी इस्तेमालु कंदा हुआ, नाश्ते में मखण सां गॾु ऐं या मानी सां गॾु, त हीअ गुज़ारो हली वेंदो, पर माण्हुनि हिन खे इस्तेमालु करणु छॾे ॾिनी। त असां चाहियूं था त हीअ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिते अचनि। इन सां छा थींदो आहे, जॾहिं हिन में कुझु दोस्त असांजा विज़िटर अचनि था इस्लामाबाद या ॿियनि पाकिस्तान जे जेके इलाइक़नि मां, उहे जॾहिं हिते ईंदा ऐं ॾिसंदा इन्हनि शयुनि खे, जॾहिं विज़िट कंदा त हुनजी डिमांड वधंदी ऐं हू माण्हू घुरिज जॾहिं हुनजी वधंदी त छा आहे त हू माण्हू जेके पंहिंजे थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां उहे शयूं जेके घुराईंदा ऐं उहे शयूं उन सां हुनजी मार्केट जेका वधंदी। असां चाहियूं था त उहे ई जेके असांजा थरपारकर जा ग़रीब माण्हू आहिनि उहो इन रोज़गार सां लॻी वञनि। छो त हाणे जेका मौसम बहार अचे पई, इन में घणे मिक़दार में जेका माखी पैदा थी सघे थी, त माण्हू उनखे गॾु करे ऐं इन सां छा आहे त उनजो जॾहिं वापारु शुरू थियो त इहा इम्प्योरिटी बि जेका ख़तमु थी वेंदी ऐं उन सां उन्हनि खे रोज़गार बि मिली वेंदो ऐं माण्हुनि जी सिहत में जेको आहे इज़ाफ़ो थींदो। असली नकली कीअं सुञाणप कजे? सर, असली ऐं नकली जे हवाले सां हिन जो को अहिड़ो इक्विपमेंट त कोई कोन आयो आहे, हेसि ताईं को अहिड़ो औज़ार त कोन आयो आहे। पर जेके पुराणा तरीक़ा आहिनि, माण्हू चवनि था त हिकिड़ो त जीअं माचिस जी तीली आहे न, उहा लॻाए छॾींदा त माखी जी डोर जेका आहे बिल्कुलु उन मां उहो माना किथे बि चेन उनजी टुटंदी न, जेसि ताईं बोतल में उनजो कतरो जेको आहे किरे नथो, उहा बिल्कुलु डोर थी वेंदी आहे हिकिड़ी सिनी। ठीकु आहे, त उन सां ईअं बि कंदा आहिनि। उनखे अलावा ॿियो बि चवंदा आहिनि त माखी जॾहिं तीली ॿारे तव्हां दुखाईंदा न त उहो दुखंदी न। ठीकु आहे, इहे कुझु तरीक़ा आहिनि जेके पाण जा हिते जा मक़ामी तरीक़ा आहिनि जंहिंसां माखी चेक करे सघिजे थी। ऐं कुझु दोस्त चवनि था त उहो माखी जेका घाटी हूंदी आहे, इहो सुञाणप जो तरीक़ो न आहे, पर हू ॿ टे तरीक़ा आहिनि जंहिंसां वाक़ई इहा माखी। सर, माखी जेका सभिनी खां वधीक बहार जे मौसम में थिए थी, जेका हींअर आहे, इन में कुझु थरपारकर जा वण आहिनि, जीअं कुंभट आहे, ॿावरी आहे, गुगराल आहे, मोराड़ी आहे। त इहे शयूं छा, इहे वण अहिड़ा आहिनि जंहिं ते गुल बाटी थिए थी, उनजो ज़ाइक़ो जेको सुठो हुजे थी। माखी जूं तमामु घणियूं मखियूं जेके आहिनि उन ते अचनि थियूं, उन अट्रैक्ट थियनि थियूं, त उहे शयूं जेके आहिनि उन मां घणी माखी जेका हिन मौसम में पैदावार करे सघिजे थी। ऐं पंजाब जी माखी खाना बदोशी करे पाण वटि आई आहे जी, वॾो माखो पंजाबी माखी छा आहे अॻे कोन? जी हा सर, हिते कुझु दोस्त चवनि पिया त हीअ बड़ी शहद आहे या छोटी शहद आहे। ठीकु आहे, इन जे हवाले सां ॿुधाईंदो थरपारकर में घणे भाङे जेको ईअं नथा चवनि 100%, पर 90% जेको आहे पाण जी नंढी माखी हुजे थी। ऐं उहो ई जेको माण्हू हिते कलेक्ट कनि था, ॻोठाणा जेके आहिनि पंहिंजा जबल में जेका माखी थिए थी, जाबरू जेके उते तक़रीबन नंगर पारकर में कोली असांजा जेके आहिनि जाम उनखे गॾु करे वठो, उते तव्हांखे प्योरिटी वधीक मिलंदी। उहे शयूं उते तव्हांखे वधीक मिलंदियूं माखी सां लाॻापियल। त इहा छा आहे त जेको आहे वॾी माखी हिते अचे थी, असां नुक़सानु करे थी, वहे थी, पर उहा तमामु घटि आहे। ठीकु आहे, घणे भाङे हीअ असां नंढी माखी आहे, उहा वॾी माखी जेका हिते असां वटि कलेक्ट कोन था कनि, उनखे ज़हरीली माखी करे तसवर कयो वञे थो ऐं उहा नुक़सानु पहुचाईंदड़ आहे।
माखी जी हिकिड़ी पैदावार बि थिए थी मुख़्तलिफ़ हिकिड़ा माण्हू जीअं पंजाब में कनि पिया जी हाँ फार्मिंग थिए थी फार्मिंग थींदी आहे सेरीकल्चर जेका थिए पई आहे कुझु दोस्त जेके मूंखे गॾिया हुआ फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन सां हुननि चयो त असां SCCMC एंग्रो वारनि जो उनखे दोस्त ॿुधायो असां जेको कुलीग हो सीनियर त उन ॿुधायो त असां सेरीकल्चर ते जेको कमु करियूं पिया इहा शइ जेका हिते करणु चाहियूं था त इहे ॿ टे ॿियूं बि शयूं आहिनि जेके कजनि त माशाल्लाह फ़ाइदो थी सघे थो हिकिड़ो फिश फार्मिंग असां बेस्ट एग्रोनॉमिस्ट आहियूं असां चयो त फिश जी हा फिश फार्मिंग ऐं सेरीकल्चर जेको माखी जो जेको आहे यूनिट ठाहे वञनि पर उहो आर्टिफिशियल हुजे उन ऐं नेचुरल में फ़र्क़ु ज़रूरु आहे ठीकु आहे त इहे करे माण्हुनि जा लाइवलीहुड सोर्स जेके आहिनि वधाए सघजनि था